अब्दुल रशीद चांडो, डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर, एलिमेंट्री सेकेंडरी हायर सेकेंडरी लाड़काणो। आउं पंहिंजी ऑफिस में हुयुमि त हेडमास्टर साहब जी कॉल आई त असांजे स्कूल में जेको आहे कब्ज़ो थियो आहे ऐं मां ओड़े वक़्तु ऑफिस छॾे हिन वक़्तु हिन स्कूल में शाह मोहम्मद सिंधी में मौजूदु आहियां ऐं मां पाण अची ॾिठो आहे ऐं मौक़ो बि जेको आहे वरितो आहे हेडमास्टर खां। हीअ तव्हां ॾिसो त हीअ वाक़ई हिन जी जेका बिल्डिंग आहे जेको शेख साहब अब्दुल ख़ालिक ॿुधायो थो वञे ऐं पाण खे सॾाए थो त मां प्रोटोकॉल ऑफिसर आहियां। पोइ हाणे हक़ीक़त छा आहे उहा त ख़ुदा थो ॼाणे, पर हिन वक़्तु जेको प्रेशर ऐं दाबो जेको ॾिए थो त मां प्रोटोकॉल ऑफिसर आहियां। जंहिं गैर क़ानूनी हीअ गेट ई आहे ऐं तव्हां हीअ गेट ॾिसो त गेट खुले थी त असांजो फीमेल ॿारनि जो वॉशरूम आहे ऐं हीअ फीमेल टीचर्स जो वॉशरूम आहे। हिन जो जेको चाहे थो त हीअ ॿई वॉशरूम मूं ठाहियो ऐं हितां मूंखे रस्तो ॾियो त जेको आहे सो मां गली वञा। जॾहिं त तव्हां हिन बिल्डिंग जो लुक ॾिसो त हिन बिल्डिंग जो लुक बिल्कुलु आपोज़िट आहे ऐं अॻियों हिनजी वॾी गली आहे जिथे हिन जो जेको लुक आहे हीअ हिन जी पुठ आहे ऐं पोयों हिसो जेको स्कूल ॾे आहे। पोएं हिसे ॾांहुं उनखे गली वठणु या ही मां सम्झां थो त हीअ इदारनि सां नाइंसाफ़ी आहे या को हुनखे अहिड़ी का ताक़त आहे जंहिंजो को इज़हार थो करे। उन खां पोइ हिते अचण खां पोइ मुंहिंजे रूबरू इंक्रोचमेंट वारनि हेडमास्टर ने नोटिस खणी आया आहिनि त हिन माण्हू तव्हां ते कंप्लेंट कई आहे त तव्हां हिन जी मिल्कियत ते कब्ज़ो कयो आहे। जॾहिं त तव्हां ॾिसो था त हीअ वॉशरूम 2010 खां वठी ठहियलु आहे, कोई हीउ ताज़ो कोन्हे ऐं हीअ माण्हू हिन पाड़े में नओं आयो आहे। अॻु में जेके रहंदड़ आया उन्हनि खे कोई बि एतिराज़ु कोन हुयो त हीअ गवर्नमेंट जो आहे। हीअ DC साहब जो जेको आहे सो हुन ते ब्याफ आहे या प्लस कमिश्नर साहब आहे, असांजो सिटी सर्वेयर आहे, AC साहब आहे, भली अचे ॾिसनि जेकॾहिं प्रॉपर्टी हुनजी हुजे त। हीअ 1898 में हीअ स्कूल खुलियो आहे, 1898। जंहिंखे ॾिसो केतिरा साल गुज़री चुका आहिनि त कॾहिं बि हिन पाड़े वारनि कॾहिं कंप्लेंट न कई आहे त हिन स्कूल कब्ज़ो कयो आहे। सदाईं स्कूलनि ते कब्ज़ा थींदा आहिनि पर स्कूलनि कॾहिं बि ख़ानगी प्रॉपर्टी ते कब्ज़ो कॾहिं तव्हां तारीख़ में न ॿुधो हूंदो। हीउ पहिरियों शाह मोहम्मद सिंधीअ जो मैटर आहे जेको ॿुधाइनि था त स्कूल कब्ज़ो कयो आहे। हीअ सरासर ग़लति आहे। असां वसारनि खां इहा घुर था कयूं, पंहिंजे डिपार्टमेंट खां सेक्रेटरी साहब खां, पंहिंजे मिनिस्टर साहब खां घुर था कयूं त हिन ते फौरी एक्शन वठनि ऐं हितां जी लोकल इंतज़ाम आहे जेका आहे कमिश्नर DC साहब, सेशन जज साहब ऐं प्लस जेका ॿी इंतज़ाम आहे उहे नोटिस वठी ऐं बेचैनी जेका आहे इदारनि जी दूरि कनि ऐं हीअ असांखे स्मूथली मतिलबु कनि, छो त हाणे नज़दीक स्कूल बि खुलण वारा आहिनि।